अस्सलाम वालेकुम दोस्तो। अॼु आउं हिकु किताब सां गॾु शामिलु थियो आहियां तव्हांजे आॾो। हीअ किताबु आहे हासिल जिनी हाल। ही किताब साईं जेम्स जा ख़त मोहतरम मोहम्मद अमीन खोसे जे नाले सां लिखिया विया आहिनि ऐं उन ते ही किताब मुरतब थियल आहे ऐं मुरतब कयो आहे मोहतरम डॉक्टर आज़ाद काज़ी साहब। डॉक्टर आज़ाद काज़ी साहब हिन किताब खे मुरतब कयो आहे ऐं हीअ किताब ख़तनि जो मजमू आहे। मूं अॻु में ॻाल्हि करे चुको आहियां त जेकॾहिं तारीख़ आहे ऐं सही तारीख़ आहे, जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था त ख़तनि जा मजमूआ ऐं डायरियूं जेके असां जा अदीब, असांजा ॾाहा, असांजा तारीख़दान लिखनि था। ॿियो बायोग्राफ़ी जेका ऑटोबायोग्राफ़ी आहे, जेको लेखक पाण लिखे थो, जेको ॾाहो माण्हू पाण लिखे थो, उन्हनि जी बायोग्राफ़ी। इहे अहिड़ा किताब आहिनि या के ॿिया अहिड़ा क़िस्म जा किताब। इहे अहिड़ा किताब आहिनि जिन में समाज जी, मुल्कनि जी, ख़ितनि जी, क़ौमुनि जी, ॿोलियुनि जी, अदब जी, सियासत जी ऐं समाजात जे में जेका मैशियत आहे उन जी, ज़राअत जी, सभिनी जी तारीख़ उन में पसिजे थी। पर उन में जेका इंसान जी तारीख़ बि पसिजे थी। ऐं तव्हां जेकॾहिं पढ़ंदव किताब त हिननि किताबनि में तव्हांखे सची पची तारीख़ मिलंदी। ही किताब जेको ख़तनि जो मजमू आहे, जेको सिंध जे ॾाहे सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह उर्फ़े आम साईं जेम्स सैयद जा ख़त आहिनि, जेके मोहम्मद अमीन खोसे ॾांहुं लिखिया विया आहिनि। मोहम्मद अमीन खोसो कांग्रेस जो लीडर हुयो ऐं विरहाङे खां अॻु हुन जो सियासत में वॾो हिकिड़ो रोशन ख़्याली वारो ऐं वॾो मुतहरिक तहरीक वारो किरदारु हुयो ऐं हू पंहिंजे वतन ऐं धरतीअ सां मुहबत कंदड़ माण्हू हुयो ऐं गॾोगॾु पंहिंजनि हू अक़ीदनि ऐं रवायतुनि सां बि मुहबत कंदड़ हो। कांग्रेस जे पार्टी जो मेंबर हुयो, लीडर हुयो बल्कि सिंध जो। जॾहिं त साईं जेम्स सैयद मुकमिल उन वक़्त खां वठी सिंध परस्त ऐं सिंध जे हवाले सां सियासत कंदो रहियो। पहिरियों त हू बि कांग्रेस में हुयो, पोइ बाद में जेको सो मुस्लिम लीग में शामिलु थियो। पाकिस्तान जो जेको पहिरियों ठहराव आहे, सिंध असेंबली जेको पास कयो, सो साईं जेम्स सैयद जे बेदौलत ऐं साईं जेम्स सैयद जे महिनतुनि ऐं हिमतुनि सां इहो थियो। साईं जा हिकिड़ा ख़्वाब हुआ त पाकिस्तान जे अंदरि सिंध जेका हिकु यूनिट जी हैसियत में, हिकु नंढड़ी रियासत जी हैसियत में ख़ुदि मुख्तियार रहंदी ऐं उन्हनि खे पंहिंजा हक़ मिलंदा, माण्हू ख़ुशहाल थींदा ऐं माण्हू जेके आहिनि से उन्हनि खे का बि परेशानी न थींदी, तहफ़ुज़ हूंदो, हुनजी तइलीम में मिलंदी पंहिंजी मादिरी ॿोलीअ में, हुननि खे सिहत मिलंदी, हुननि खे ज़राइत लाइ पंहिंजूं ज़मीनूं हूंदियूं, दरिया हुननि जो पंहिंजो हूंदो। पर हक़ीक़त ऐं ख़्वाब में फ़र्क़ु आहे। हुननि इहे लिखिया त सही हुया ॻाल्हियूं, इन्हनि शर्तनि ते, इन्हनि ॻाल्हियुनि ते, इन्हनि उमेदुनि ते, इन्हनि ख़्वाबनि ते विरहाङो थियो ऐं सिंध पाकिस्तान जे हिसे में आई। पर अफ़सोस जो ईअं न थियो। पोइ वरी साईं जेम्स सैयद साहब हुन जेका सा पंहिंजी सियासत जो रुख़ चेंज कयो। बहरहाल ही ख़त जेको सो मुकमिल निज इल्मी ऐं अदबी ख़त आहिनि। हिन में तव्हांखे तारीख़ मिलंदी, सियासत मिलंदी, फ़लसफ़ो मिलंदो, ख़ुसूसन जेको सो तसौफ़ ते जेके हिन बहस कया आहिनि साईं जेम्स सैयद मोहतरम अमीन खोसे साहब सां ॻाल्हि ॿोल्हि कई अथसि, उहा इंतिहाई पढ़ण जहिड़ी ऐं ग़ौर तलब आहे। उनखां पोइ जेको सो अमीन खोसे हिन खे साईं खे ॾाढो पंहिंजो हमदर्द ऐं सिंध जे ॾुखनि ॾोलावनि दर्दनि जे छोटकारे जो सबबु सम्झो हो। उन में साईं जेम्स सैयद खे सैयद उल एज़म जो लक़ब बि ॾींदो हो ऐं इहो बि चवंदो हो त तोखे ख़ुदा चूंडियो ई इन लाइ सियासत में त सिंधी माण्हुनि जी ख़िदमत कर ऐं ख़िदमत इबादत आहे ऐं उन्हनि जी छोटकारो तुंहिंजे ई हथां थींदो, तुंहिंजे ई अमलनि ऐं कम सां सिंध सुख माणींदी। हीअ अहिड़े क़िस्म जे ख़तनि सां भरियो पियो आहे। मोहम्मद अमीन खोसे जे हवाले सां हिकिड़ा ॿियो बि किताबु आहे जेको आहे ॾाढो, उहो ख़तनि जो मजमू आहे वाजट वैरागियुनि जा।
उन किताब जो नालो आहे वाजट विरागिन जा। पहिरियों किताबु उहो ख़त ते मुश्तमिल हो। अमीन खोसे ऐं साईं जेम्स जा ॿिन्ही जा ख़त उन में शामिलु आहिनि, जेके मोहतरम ताज जोए ऐं अब्दुल वाहिद आरिस, इहे ॿई ॾाहा अदीब थी आहिनि ऐं उन्हनि उहे तरतीब ॾिनो हो। ऐं उन खां पोइ काफ़ी टाइम खां पोइ, घणे वक़्त खां पोइ हीउ किताबु जेको मोहतरम डॉक्टर आज़ाद काज़ी साहिबु तरतीब ॾिनो आहे, हीउ हिकिड़ो तारीख़ी दस्तावेज़ आहे। जेकॾहिं असांखे हिन मां पढ़ंदासीं त घणो कुझु असांखे मिलंदो। आउं सम्झां थो त जेकॾहिं लतीफ़ साईं जेम्स जो हिकिड़ो असां पढ़ूं उनजो, मां चवां त जेकॾहिं हिकिड़ो टुकड़ो ख़त जो, हीउ ख़त 1968 15 तारीख़ 3 महीने यानी मार्च 1968 में लिखियलु आहे, बिरादर अज़ीज़ मियां मोहम्मद अमीन ख़ान ॾांहुं। हाणे उन ख़त इलाही वॾो आहे, पर मां हिकिड़ो टुकड़ो ज़रूरु पढ़ंदुसि जेको अव्हां जे लाइ हूंदो। साईं लिखे थो त, हाणे मां शेर खां शुरूआति कयां थो। हक़ीक़त हिन हाल जी ज़ाहिर करियां ज़री, लॻे माठ मिरुनि खे ॾूंगर पवन ॾरी, वण टिण वञनि ॿरी, ओभर उभिरे की न की। पहिरियों ज़ाहिदनि जो दर्जो आहे, ॿियो आलमनि जो दर्जो आहे, टियों आशिक़नि जो दर्जो आहे, टियों दर्जो रक़्ते क़ल्ब इंसान ज़ात जी मुहबत, बिना कंहिं मज़हबी फ़िरक़े, क़ौम, जिन्स, रंग ऐं नस्ल जे हासिलु थिए थो। उन में हज़रत जा लक़ब रहमतुल आलमीन, शफ़ील मुज़नबीन ऐं रहमतुल आशिकीन आहिनि। इन ई राह में मज़हबी तासुब, फ़िरक़े बंदी, ज़ाहिरी शरीयतुनि जा क़ैद, रुकावटूं पैदा कनि था। वरी हिकिड़ो शेर आहे, रोने से और इश्क में बेबाक हो गए, रोने से और इश्क में बेबाक हो गए, धोए गए हम के बस पाक हो गए। तूं जेको महसूसु करी थो या ॿुधी थो, यानी बिरादरम अज़ीज़ मियां मोहम्मद अमीन खोसे सां मुखातिबु थिए थो, तूं जेकी महसूसु करी थो या ॿुधी थो, उन जो वास्तो पोएं दर्जे सां आहे। ॾिसणु ऐं ॿुधणु हिकु ॻाल्हि आहे। इन ई इसरार इलाहीअ जी हक़ीक़ी माना मालूम करणु ॿी ॻाल्हि आहे। पॉज़िटिव इस्बाती ऐं निगेटिव सलबी या मनफ़ी ताक़तूं जॾहिं मिलंदियूं आहिनि त बिजली क़ुवत तहरिक पैदा थींदी आहे। दर्जे इहे ॿई सूरतूं हिक ई वजूद जा ॿ तरफ़ आहिनि। छा साईं फरमायो आहे, पड़ाॾो सो सॾु वर वाईअ जो जे लही, हुआ अॻही गॾु ॿुधण में ॿ थिया। हाणे हीउ ख़त जो हिकिड़ो विचो हिसो आहे, यानी पहिरियों हिसो ऐं ॿियो हिसो आख़िरी जेको मूं न पढ़ियो आहे, उहो वॾो आहे ख़त, तंहिं करे उहो डिघो थी वेंदो त ग़लति जो शिकार थींदो। पर हीउ ख़त हिकिड़ो किताबु जेको आहे ख़तनि जो मजमू आहे ऐं ॾाढो तारीख़ी आहे ऐं हिन में ॾाढो फ़िक्री ऐं इल्मी ऐं अदबी, मज़हबी, सियासी, समाजी, मुआशी जेके से ॻाल्हियुनि ते बहस कयल आहिनि, ॻाल्हियूं कयलूं आहिनि। हीउ ख़त असांखे पढ़णु घुरिजे। हिन में कुझु तस्वीरूं बि आहिनि जेके साईं जेमसैद ऐं अमीन खोसे साहिब जूं गॾियल आहिनि। ऐं मां उमेदु कयां थो त सिंध जे जेके नौजवान शागिर्द आहिनि तारीख़ जा ऐं अदब जा ख़ुसूसन, उहे हिन किताब खे ज़रूरु पढ़ंदा ऐं सम्झंदा, पुरजंदा ऐं जेको सो जॾहिं सम्झंदो, पुरजंदो, अकुलु ईंदो, इल्मु ईंदो त माण्हू अॻिते वधंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी।